अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में शाहवर अली खान हाणे मल्हार के जेल में आज़ाद कराईंदो। शाहरियार बालाजी खान हाणे शाहनवाज के मारे मंठार के हथ करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे पंहिंजे पुट सिकंदर के साफ़ चई त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे वठ। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे हथ न कयो त पोइ रेस बालाजी खान जा रुख हू चढ़ी आहे त पोइ रेस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो। सिकंदर चवंदो त ईअं थियण मां कॾहिं बि न ॾींदुसि। वरेल खान चवंदो सिकंदर पुट बसि तूं परेशान न थी। जीअं ई मां मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए त उन खां बाद पाण सभई मिली करे ऐं रेस बालाजी खान जे मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे ऐं पोइ राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे ऐं उन्हनि खे पाण सां गॾु मिलाए छॾींदासीं ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजो सॼण करे ऐं रेस बालाजी खान जे खिलाफ़ सभई दुश्मन गॾु कंदासीं। सिकंदर खान चवंदो त वरेल खान बसि तूं परेशान न थी। मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि राणी ऐं मंठार जेको आहे मुंहिंजे रुख चढ़ी वञनि। अगरि जेकॾहिं हू मुंहिंजे रुख न चढ़ी आहे रेस बालाजी खान जे रुख चढ़ी आहे त पोइ उन्हनि खे हू कमीनो मारे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे शाहनवाज खे धमकी ॾींदो। शाहनवाज खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मुंहिंजी हाणे नाचार कर न पचर कर छो जो मूं तोखे आज़ादी ॾिनी आहे ऐं मूं तोखे मौत न आहे बख़्शियो। अगरि जेकॾहिं हाणे तूं मुंहिंजो रुख चढ़ी आहे त पोइ मां इहो विसारे वेही रहंदुसि त तूं बि मुंहिंजो भाउ आहीं। तोखे गुलाम जीअं मारे ऐं तुंहिंजो लाश फिटी करे छॾींदो। शाहनवाज चवंदो त रेस बालाजी खान तोखे मोकल आहे। तूं सभिनीनि जा खून करे चुको आहे। बहरहाल हाणे तुंहिंजो बि वारो अची चुको आहे ऐं हाणे असां तोखे पंहिंजे हथनि सां मारे ऐं तुंहिंजो लाश लोड़े छॾींदासीं जीअं तो भाउ गुलाम जो कयो हो। रेस बालाजी खान चवंदो त हा शाहनवाज तोखे मोकल आहे जेको करिणो अथई कर वञी। मुंहिंजे तूं वार खे बि विंगो न करे सघंदे ऐं तूं मुंहिंजे मंज़िल ते पहुची सघंदे। शाहनवाज चवंदो त हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो बि मौत थींदो जीअं तूं ग़रीबनि सां कयो ऐं तूं ईअं लोड़ींदे। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदव के पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।